मूसा मूंखे ख़बर आहे त तूं मीर जे ख़िलाफ़ को बि क़दम न खणंदे, पोइ इहा अजाई धमकी तूं मीर खे छो ॾिनी? सुभाणे मीर खे कुझु बि थियो न त मीर तो ॾांहुं सम्झंदो। इहा अजाई धमकी कोन्हे दरिया ख़ान। मीर जेके मूंखे ज़ख़्म ॾिना आहिनि न, हाणे उन्हनि ज़ख़्मनि जे हिसाब करण जो वक़्तु अची वियो आहे। मीर ऐं हाशू कीअं ठही विया? हाशू पंहिंजी भेण जो संग मीर खे थो ॾे। बख़्शल इन्हनि ॿिन्हीअ खे हिकु करण वारो नवाब आहे, ऐं नवाब मीर खे पंहिंजी मुठ में बंदि करण थो चाहे। इन जे मिटी खां पोइ नवाब मीर जे मथां इहो थोरो जताईंदो त मीर जी शादी कराइण वारो नवाब आहे। मूसा मूंखे इहा ख़बर आहे त नवाब खान माण्हुनि खे इस्तेमालु करण जो ख़ूब फन थो रखे, पर जे तो मीर जे ख़िलाफ़ को बि क़दम न खयो न त मीर ऐं तूं ॿई हिकु थी सघो था। न दुरू, हाणे मां ऐं मीर तमामु परे निकिरी विया आहियूं। असांजो हिकु थियणु नामुमकिन आहे। मूसा, जेकॾहिं मीर कोशिशि न करे हा न, शायदि तूं ज़िंदा बि न हुजी हा। जेकॾहिं हिकु तरफ़ कोशिशि करे मौत जे मुंहं खां मूंखे ॿाहिरि कढियईं त ॿिए पासे वरी मौत जे मुंहं में धिके छॾियईं। हाणे तव्हां ई ॿुधायो, अहिड़े दुश्मन खे मूसा माफ़ करे। हाणे असां ॿिन्ही जे विच में फ़ैसिलो ताक़त जे ज़ोर ते थींदो। जेको वधीक ताक़तवर हूंदो उहो ई हाणे ज़िंदा रहंदो। चाचा, मीर शादी जो करे ऐं ॿिनि ॾींहंनि में मीर जो निकाह। जीअं ई मीर मुंहिंजे पुट जी शादी बर्बादी में मटाए छॾी न, ईअं ई मूसा ॾिसजांइ मां मीर जी शादी मातम में मटाए छॾींदुसि। न बाबा, तव्हां इहो ज़ुल्म न कजो। असां माठ करे वेही रहूं ऐं हू असांजे मथां ज़ुल्म कंदा रहे। अमा वो बस चूड़ियूं पाए घर वेही रहूं? तूं ॿुधा मूसा, छा कजे? चाचा, मीर मुंहिंजे घर खे बर्बाद कयो, पोइ हिन मीर जे घर खे आबाद करण कीअं ॾींदासीं? इहो मां बि ईअं ई थो चाहियां। जेसे ताईं ज़ालिमनि खे मुंहुं तोड़ जवाब न ॾींदासीं न, तेसे ताईं हो कोन मुड़ंदा। हणंदासीं न बूथ वारा मोचड़ा, तॾहिं सुधरंदा। असांजे घर खे बर्बाद करण में नवाब खान जो हथ आहे, पोइ हुन जो पलांदो तव्हां ॿिए खां छो पिया वठो? राणी, तूं हिन ॻाल्हि खे कोन सम्झंदी त असांखे कंहिं कंहिं बर्बाद कयो। दरिया खान, नवाब खान खे तव्हां कॾहिं बि माराए नथा सघो। तव्हां सभिनी जी भलाई इन में आहे त नवाब खान सां ठाह करे छॾियो। चाचा, नवाब खान सां ठाह ई असांजो मौत आहे। दरिया खान, इन जो मक़सदु तव्हां नवाब खान सां ठाह करण वारा न आहियो। सोचो था चाचा। जी मूसा, बख़्शल खे मूं तरफ़ मोकिलियो अथई। उहो तो तरफ़ निकिरी आयो आहे। तूं काॾे बि न वञजांइ, पोता कदे वे। मां ई बख़्शल ॿई तो वटि अचूं था। पोइ काॾे कम सां हलणो आहे। मां इंतज़ार थो कयां। अचो अचो तव्हां। छा सोचियो अथई मूसा? मीर जी खुशियुनि खे मातम में मटाईंदे जा न? चाचा, दरिया खान वारनि जो ज़ोर आहे त मीर जे ख़िलाफ़ मां को बि क़दम न खणां। वरी बि मां उन्हनि सां सलाह करे तोखे ॿुधाईंदुसि। जे मीर मथां हला कयो न त मूंखे ज़रूर ॿुधाइजो। जे मूंखे न ॿुधायो न, कोन बख़्शींदोसांव। ज़रूर चाचा, तव्हां असांजा वॾा आहियो, तोखे ज़रूर ॿुधाईंदुसि। वो मूंखे इजाज़त ॾे, मूंखे शहर वञणो आहे, ज़रूरी कमु आहे। ठीकु आहे चाचा, तव्हांखे इजाज़त आहे। बख़्शल बि अचण वारो आहे, मां हुन सां निकिरी वेंदुसि। बाक़ी अहवाल राति कंदासीं। आदरू, बख़्शल मूं वटि अञा नाहे पहुतो। मूं 2-3 चकर बख़्शल जे नंबर मिलाइण जी कोशिशि कई आहे, पर उहो नंबर बि बंदि थो मिले। निभागो अलाए काॾे। तूं किथे आहीं? मां बहावल जे ॻोठ जे ॿाहिरां आहियां। तूं गाॾी काहे निकिरी अच, मां बि 2-3 विखूं अॻिते अचां थो। ठीकु आहे मूसा, तूं असांजे ॻोठ जे रस्ते सां अच, मां होॾे अचां थो। जल्दी पहुचण जी कर गुरु। बख़्शल एॾो लापरवाह थो करे।
पोइ इहो पंहिंजो नंबर बंदि करे काॾे निकिरी वियो। ॾिसांसि थो बख़्शल खे तो मूं तरफ़ मोकिलियो ऐं बख़्शल मूं ताईं कोन पहुतो। इन मां तूं छा थो सम्झी? थी सघे थो उनखे को ज़रूरी कमु थियो हुजे। गुरू जेकॾहिं बख़्शल खे कमु थी पवे हा त बख़्शल फोन करे मूंखे ज़रूर ॿुधाए। तुंहिंजे चवण जो मक़सदु इहो त बख़्शल वाट तां खंभिजी वियो। हा गुरू, मूंखे पूरी पक आहे नवाब जे इशारे ते इहो कमु सूबेदार असद जो ई आहे। बख़्शल खे गिरफ़्तार कराइण में नवाब खे कहिड़ो फ़ाइदो पवंदो? नवाब खान जो को त मक़सदु हूंदो न गुरू। बख़्शल खे छो ऐं छाजे लाइ गिरफ़्तार करायो अथसि, इहो सोचणो पवंदो। थी सघे थो त बख़्शल खां इहो मालूम कनि त असां छा करण वारा आहियूं। गुरू मूं सिधी धमकी ॾिनी आहे मीर खे। अहिड़ी का बि ॻाल्हि लिकियल कोन्हे जेका हू बख़्शल खां पुछा कई। पोइ पक सम्झ मूंसा, तुंहिंजे दोस्तनि खे गुम करे तुंहिंजी ताक़त खे कमज़ोर कयो पियो वञे। इहा ॻाल्हि तुंहिंजी सही आहे गुरू। नवाब मूंखे अकेलो करे मारणु चाहे थो, पर इहो नवाब जो ख़्वाब कॾहिं बि पूरो कोन थींदो। यार सतजी त वीचारो बख़्शल वियो, हाणे तूं ॿुधाए त उनखे आज़ाद कीअं कराई? गुरू सूबेदार न तुंहिंजी ॿुधंदो न ई वरी मुंहिंजी। कुझु ॾींहुं विहारे बख़्शल मां हथ कढंदा। बाक़ी इहा पक सम्झ, बख़्शल खे मारींदा कोन। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।